अबाणन जो धरती मुझो रत घुरती इनमें खून मिलला जवानन जो पाकिस्तान पाक आर्मी मुर्शिद हुसैन जीअं त इंडिया वारनि घणो जोर लगायो आहे पाकिस्तान सां जंग कयूं पर पाकिस्तान सां जंग न करे सघंदा हो गऊ जो पेशाब पीअण वारा पाकिस्तान इंडिया जड़ा सवाई मुल्क उन्हनि पाकिस्तान के कुछ न था करे सघनि हो चवनि था त पाकिस्तान खे असां ॾाईंदासीं पर पाकिस्तान खे कंहिंजे पी में बि दम न आहे पाकिस्तान ॾे नज़र करे ॾिसे जो पाकिस्तान में मदीने वारे साईं जी नज़र आई असांजे मुस्लिम करीमनि जो दुआ आहे पाकिस्तान असांजो मुल्क सदाई आबाद हूंदो असांजे मुल्क में हो चवनि था त असां जंग कंदासीं पर जंग करे बि नथा सघनि पर वो शुरुआत कंदा जे उन्हनि हिकिड़ी गोली हलाई त हेॾा 5 गोलियूं हलाईंदा पर हो कुझु कोन था करे सघनि असांजे मुल्क पाकिस्तान खे मदीने वारे साईं जी नज़र आहे पाक फौज जिंदाबाद असांजे मुल्क पाकिस्तान में असांजे मुर्शिद करीमन भी फरमायो आहे त हुसैनी पाक फौज न हुजे भली त असांजा हुसैनी फ़कीर ई निकिरंदा पाकिस्तान जे लाइ त जंग खटे वेंदा छो जो असांजे मुर्शिद करीमन जी नज़र आहे।